असांजी प्यारी पुलिस टाइम जी तमाम घणी पाबंद आहे। जिते भी को वाक़ियो थींदो आहे फटाफट पहुची वेंदी आहे। हिते भी कुछ अहिड़ी क़िस्म जी सिचुएशन आहे त कंजूस जे घर में धाड़े न घिरिया आहिनि। अचो त ॾिसूं पुलिस केतिरे टाइम में थी पहुचे। खबरदार जल्दी पंहिंजो सामान कीमती ॿुधाए किथे रखियो अथई? सामान मां वटि आहे ई कोन साईं। मां थो चवां सामान ॿुधाए। मां वटि आहे ई कोन न साईं। जल्दी ॿुधाए चवां थो। अरे अरे साईं मारे जल्दी ॿुधाए सामान मां खे ॿुधाए। इहो अंदर ने भागो सॼो सामान अंदर पियो अथव साईं। हां ये ॾाढा के ज़ालिम आहियो। अरे ये तो न साईं बस मां बस कई। हेलो साईं थानो। हाँ साईं सूबेदार साहब आए साईं सूबेदार साहब साईं मां सां वॾो वेल थी वियो अथव। हे मुंहिंजे घर में धाड़े न किरिया अथव साईं। हाँ साईं जल्दी अचो न साईं ॾाढो मारियो अथव ॾाढा धक कया अथव साईं। हाँ साईं तव्हांजे थाणे जे पोयों जेको अछो वाइट दर अथव साईं। हाँ साईं महिरबानी साईं जल्दी अचो मां इंतज़ार में वेठो आहियां। हाँ साईं ॿारो खे बचायो मूंखे न त मुंहिंजो सिर जो वरी पुलिस के तो फोन करी न साईं फोन कटियल आहे। बाकी के भी फोन अरे साईं मारे एडो खबरदार। केॾी देर करे यार अचो केॾी देर करे यार अचो केॾी देर करे यार अचो नथा सार लहो को मोजा बचो केॾी देर करे